सिर्फ़ हिकु वोट सैयदुश्शुहदा इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु अगर ना अहल खे ॾेई छॾियनि हा त अबाणो वतन न छॾणो पवे हा, पंहिंजनि खे अखियुनि सां कुसंदे न ॾिसणो पवे हा। सैयदुना अली असगर 6 महीननि जे नंढड़े खे शहीद थींदे न ॾिसणो पवे हा, लेकिन पाण इहे सभु क़ुर्बानियूं क़बूल कयूं ऐं करबला जी तारीख़ खां हर शख़्स बाख़बर आहे। एतिरियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾियण जे लाइ तयार थी विया, लेकिन हिकु वोट ना अहल खे हरगिज़ ॾियणु पसंदि न फ़रमाओ। अगर वोट ॾेई छॾियनि हा त गवर्नरी ऐं दीगर दुनिया जूं बेशुमार दौलतूं उन्हनि जा अंबार लॻी वञनि हा, लेकिन पाण दुनिया जी हर चीज़ खे थुॾे करे ऐं करबला जहिड़ी अज़ीम तारीख़ क़ाइम करण क़बूल फरमाई, लेकिन ना अहल खे वोट न ॾिनो। त इन्हे मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त वोट जी केतिरे क़दुरु अहमियत ऐं क़ीमत आहे। जेको वोट अॼु तव्हां ऐं असां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर रोडनि रस्तनि जे ख़ातिर ना अहलनि खे ॾेई करे हिकु वॾे में वॾो जुर्म करे रहिया आहियूं। ऐं इन्हे तारीख़ मां अंदाज़ो लॻाइजे त ना अहल खे वोट ॾियणु केॾो वॾो जुर्म आहे। ऐं शरई नज़रिए सां ॾिठो वञे त वोट हिकु गवाही आहे, ॼण त तव्हां असां अल्लाह खे हाज़िर नाज़िर सम्झी तनहा अकेलाईअ में पंहिंजी वोट जी पर्ची ॾेई करे इहा गवाही ॾेई रहिया आहियूं त असां जेके वोट ॾेई रहिया आहियूं उन्हीअ खे इस्लामी शरई मुआशरी कानूनी हर तरह सां असां पूरी जांच पड़ताल खां पोइ असांजे ज़मीर इहो फ़ैसिलो कयो आहे त असांजो वोट जो हक़दार इहो ई आहे। ऐं गवाहीअ जे मुतालिक़ अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जो रोशन फ़ैसिलो आहे, जंहिंमें फरमायो वियो त अगर सच जी गवाही तव्हांजे माउ पीउ या केतिरे बि अज़ीज़ माण्हू जे ख़िलाफ़ अगर ॾियणी पवे त तव्हां उन्ही जो डपु न करियो, बल्कि अल्लाह जो डपु करियो ऐं सच ऐं हक़ जी गवाही ॾियो। लेकिन तव्हां असां पंहिंजे ज़ाती मफ़ाद मक़सद रोड रस्ता या तरक़ियाती कमनि खे वोट जो हक़ सम्झंदा आहियूं। तव्हां असां उन्हीअ खे वोट ॾियूं जेको तव्हां असांजे मुल्क खे जंहिं मक़सद जे ख़ातिर मुल्क आज़ाद थियो उन्हीअ मक़सद तौर ते इन्हीअ मुल्क खे उहो इस्लामी कानून ॾे। तव्हां असांजे मुल्क जे अंदरां करप्शन, महांगाई, ज़ुल्म सितम, लाक़ानूनियत इन्हनि सभिनीनि खे ख़त्म करण जो जज़्बो रखे तव्हां असां उन्हीअ खे वोट ॾेई करे अॻियां आणियूं। तव्हां असां वोट ॾेई उन्हनि खे अॻियां आणियूं जेके तव्हां असांजे फ़लस्तीन जे मुस्लमान भाइरनि जी हिमायत कनि, उन्हनि जी मदद कनि, उन्हनि जे ख़ातिर सुपर पावर मुल्क जे पावर खे इस्तेमालु कनि ऐं दुनिया वारनि खे ॿुधाइनि त मुस्लमान निंढण कान आहिनि या बैतुल मुक़द्दस का मुसलमाननि जे लाइ मामूली चीज़ नाहे। तव्हां असां वोट उन्हनि खे ॾियूं जेके तव्हां असांजे अवाम जो ख़्यालु रखनि ऐं हिकु कानून क़ाइमु कनि जेको ग़रीब अमीर हर हिक जे लाइ हिकु जहिड़ो हुजे। तव्हां असां उन्हनि खे वोट ॾियूं जिन जा असासा, जिन जूं दौलतूं तव्हां असांजे मुल्क में हुजनि ऐं उन्हनि खे वोट हरगिज़ न ॾियूं जिन जा असासा जाइदाद सभु ग़ैर मुल्कनि में, इस्लाम दुश्मन मुल्कनि में हुजनि ऐं उहे ॼण त जीअं तव्हां असां कंहिं ॿारहीं मुल्क कमाइण जे लाइ चंद सालनि जे लाइ वेंदा आहियूं त हीअ माण्हू 5 सालनि जे लाइ सिर्फ़ कमाईअ जो मक़सद रखी करे मुल्क में ईंदा आहिनि ऐं उन्ही खां पोइ ग़ाइब थी वेंदा आहिनि। मुल्क ते जॾहिं बि को मुश्किल वक़्तु ईंदो आहे त उहे मुल्क छॾे करे हलिया वेंदा आहिनि पंहिंजे असुल माॻनि जे तरफ़। ऐं अहिड़नि ज़ालिमनि खे सुञाणणु खपे, अहिड़नि खां मुल्क बचाइणु खपे ऐं तव्हां असांजे मुल्क जा रहबर ऐं रहनुमा उहे हुजनि
जिन जो नज़रियो इस्लामी हुजे, जिन जी सोच इस्लामी हुजे, छो जो तव्हां असांजे इस्लाम में बेशुमार तरक़ी आहे। वोट खे हिकु मामूली चीज़ न समझो। तव्हां असां अगर इस्लाम जी तारीख़ ॾिसूं त मुसलमाननि ते हमेशह इल्म वारनि आलिमनि ऐं बहादुरनि जी हुकूमत रही आहे। तव्हां असां बि हिकु थी करे हिकु अज़ीम लीडर खे पंहिंजो रहबर बणायूं, जेको तव्हां असांजे मुल्क सां बि मोहब्बत करे ऐं पूरी दुनिया जे मुसलमाननि सां बि मोहब्बत करे, पंहिंजे मुल्क जे हक़ जे लाइ बि विढ़े ऐं ॻाल्हाए ऐं दुनिया जे मुसलमाननि जे हक़ जे लाइ बि उहो ॻाल्हाए, उन्हनि जे हक़ जे ख़ातिर विढ़े ऐं पंहिंजे पावर पंहिंजी ताक़त खे इस्तेमाल करे। तव्हां असां उन्हनि खे हरगिज़ अॻियां न अचण ॾियूं जेके इस्लाम जे दुश्मननि जा ग़ुलाम बणिया वेठा आहिनि ऐं अवाम खे बि उन्हनि जो ग़ुलाम बनाइण था चाहिनि। तव्हां असां अहिड़नि खां पंहिंजे मुल्क खे बचायूं। तव्हां असां हिकु थी करे कदम वधायूं। यकीनन अल्लाह ताला बि तव्हां असां खां बेहद ख़ुशि थींदो। ऐं यादि रखो, इन्हीअ वोट जे मुतालिक़, इन्हीअ गवाहीअ जे मुतालिक़ सुभाणे क़यामत में जवाबु ॾियणो पवंदो। ऐं तव्हां असां उन्हनि लीडरनि खे अॻियां आणियूं जेके तव्हां असांजी दुनिया खे बि संवारीनि ऐं तव्हां असांजी आख़िरत जो बि फ़िक्र रखनि। असां पंहिंजे वोट खे ज़ाती मफ़ाद, गटर, गलियूं, रोड इन्हनि जे लाइ न, बल्कि इस्लामी निज़ाम क़ाइम करण जे लाइ इस्तेमाल करियूं। अहिड़े लीडर खे अॻियां आणियूं जेको तव्हां असांजे मुल्क मां सूदी निज़ाम, गैर शरई निज़ाम ऐं जेकी बि जुर्म आहिनि उन्हनि खे ख़त्म करण जी ताक़त रखंदो हुजे ऐं इस्लाम दुश्मननि खे इहो पैगाम ॾे त मुसलमान या मुसलमाननि जो मुक़दस जॻहूं, बैतुल मुक़दस वग़ैरह इहे के मामूली चीज़ूं न आहिनि, इहे के निधणियूं चीज़ूं न आहिनि। इन्हनि जी हिफ़ाज़त करणु, इन्हनि जे ख़ातिर हर क़ुर्बानी ॾियणु असां ॼाणूं था। जेके मफ़ाद परस्त आहिनि उन्हनि खे हरगिज़ वोट न ॾियो। पंहिंजे नस्लुनि जे मथां, पंहिंजे मुल्क जे मथां, पंहिंजे पूरी दुनिया जे मुसलमाननि जे मथां रहम करियो। अगर तव्हां असांजे वोट जी ताक़त सां को बि उभरी आयो त यादि रखो, उहो नेकीअ जो कमु कंदो त असां उन्ही जा बराबर जा शरीक हूंदासीं। अगर उन्हीअ दुनिया भर जे मुसलमाननि जे मथां ज़ुल्म ते चुप कई, उन्हनि जे हक़ में न ॻाल्हायो, उन्हनि सां ज़ुल्म सितम थियण ॾिनो, पंहिंजे मुल्क सां गद्दारी कई, पंहिंजे मुल्क में करप्शन, सूदी निज़ाम ऐं दीगर जुर्मनि ते ख़ामोश रहियो ऐं सुभाणे क़यामत में तव्हां असांखे पंहिंजे अमलनि सां गॾोगॾु उन्हीअ नुमाइंदे जे कयल अमलनि जे मुताबिक़ बि जज़ा ॾिनी वेंदी त ख़ुदारा पंहिंजे नस्ल सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे मुसलमाननि सां ऐं पंहिंजी आख़िरत सां मोहब्बत रखो। हीअ दुनिया 4 ॾींहंनि जी आहे। अॼु तव्हां असां ज़िंदा आहियूं, सुभाणे तव्हां असांजे मथां मण मिटीअ जा पयल हूंदा ऐं पंहिंजो वोट हक़ वारनि खे ॾिजो, जीअं त दुनिया में भी तव्हां असांजी इज़त थिए ऐं आख़िरत में भी तव्हां असांखे शर्मसार न थियणो पवे।